वालेकुम मुझी जलेबी छड मिठाण के सिकड़ा के चाय जा अच्छे ही वठ पोहारो ऐं जल्दी कर पोहारो दे हल्लुड़े बंदूक तुंहिंजो वकाओ मश्करनि जे ॻोठ में आशिक़नि जी त का इज़त ई कोन्हे असुल टके जी बि हाणे त वठ कोई ॾिसी न वठे ओॾिया चलिया या तुझी इज्जत थई ऐं उहो बि आशिक इश्क में अंधो हूंदो आहे ऐं उनखे इज्जत ऐं ज़िलत जी सुञाणप नाहे हूंदी चिलकड़ी अॼु मां माणे सां हिकाणी करण आयो आहियां अॼु घटि न थींदी माने सां इहा पुराणी पोड़ी फबी माई आहे काथे खबरदार चल ये कितना बदबूदार लफ्ज़ मुझी माया चया थई न त मां बि तुझी माउ खे वठी करे हितां खां हुतां समझी थो न चिलकड़ी मूंखे न की माउ जी ख़बर न की पीउ जी पक मां त निज पिज यतीम आहियां त पोइ ठीकु आहे मां तोखे सस ते गारियूं ॾींदसि भीड़ खमीसा भीड़ ससु ते भले गारियूं ॾे पर पहिरियां शादी त थिए इहा तुंहिंजी माउ निभागी संग नथी ॾे हाणे असां सभु छड़ा तंदी मठाए हड़ताल कंदासीं हंजुड़े बंदूक तुंहिंजो हिन थीअ में बि शादी न थी त बाक़ी करे ॾींदी मां मिठल तू अकेलो वती जो छोकरिन सां लूर कंदो बाक़ी त ॿ टे ॼणा ॿिया बि वठी अचां छा लूर करण लाइ छोरी तोखे शर्म नथो अचे मां जी इज्जत जो बि ख्याल न थई तौबा मां केॾा बेगैरत आयो आहीं खबरदार मासी परी खबरदार जो सब इनके गारियूं ॾिनियूं अथई मिठल को पराव आहे छा असांजो खानदानी नौकर आहे ऐं असांजे घर ईंदो वेंदो आहे जॾहिं अमां नाहे हूंदी ऐं हा गुल्लू जो तुंहिंजे घर में ॾींहुं राति सुतो पियो आहे उनखे कुझु नथी चवी कबरी पंहिंजी खे पुठ ॾिठी आहे छा मां त हाणे होका ॾींदसि होका सॼे ॻोठ में अहिड़ो ख्वार कंदी माव जो कंध खणी ॻोठ में हली न सघंदो मासी परी कुझु त ख्याल कर ही सेठियाणीअ जी धीउ आहे तुंहिंजी त धीउ न आहे जो एॾी गिरत थी करे न असांजे ॻोठ जो माहौल ख़राब करीं थो तूं मां कोन छॾंदी बाए सॼे ॻोठ में मां तोखे ख्वार कंदमि ख्वार हाणे ॾिसजां मज़ो अरे बीट मासी परी असांजी ॻाल्हि त ॿुध कोन ॿुधंदसि ख़बर पवंदियूं हाणे हल्लुड़े बंदूक तुंहिंजो बल्कि हल्लुड़े रिपीटर तुंहिंजो सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।